भाई असांजी नई फिल्म ईद जी रिकॉर्डिंग शुरू लगी पई आहे। असांजो कैमरामैन ॾिसो महिनत पियो करे, महफूज़ भाई कैमरामैन DOP बेहतरीन महिनत। माजिद गबूल साहब फिल्म जी शूट जो पहिरों ॾींहुं आहे माशाल्लाह। ऐं हीअ लोकेशन तव्हांखे असां ॾेखारियूं, हीअ आहे लोकेशन हाला में। ऐं साईं मुंहिंजा आर्टिस्ट आहिनि असांजा, तव्हांखे ॾेखारियूं, तयारी बि था कनि माशाल्लाह। मौलाई साहब तव्हांजो ॾिसो ॼातल सुञातल सभु सुठी महिनत हले पई। अॼु पहिरों ॾींहुं आहे माशाल्लाह। हीअ लोकेशन आहे, हे असांजो मेकअप मैन इरफान भाई माशाल्लाह। पहिरों ॾींहुं आहे ईद जी फिल्म। असांजी सिंध जी बहितरीन आर्टिस्ट लाइबा बलोच माशाल्लाह माशाल्लाह, ॾाढी सुठी आर्टिस्ट आहे। इंशाल्लाह ईद ते तव्हां हुनजी फिल्म ॾिसिजो। ये लोकेशन तव्हांखे ॾेखारियूं। ऐं हीरो असांजो अची वियो, फिल्म जो हीरो साईं इरफान शेख साहब। पहिरों ॾींहुं रिकॉर्डिंग। ऐं हीउ तव्हांजो पंहिंजो ज़ाहिद जान सोलंकी, हिन फिल्म जो असुल डायरेक्टर। हिन फिल्म जो डायरेक्टर आहे असांजो उस्ताद अज़ल साहब आहे, अज़ल गबूल, माजिद गबूल। ऐं कैमरामैन भाई महफूज़ा ऐं पंहिंजो हुन आर्टिस्ट इरफान शेख, लाइबा, एस भट्टी, सभु दोस्त इंशाल्लाह ताला उहो ॾिसिजो ईद ते।